नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं तो जोही में काछे जे ॻोठ वाही बिरादरी जे रहवासियुनि जो बाअसरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मूजिब काछे जे ॻोठ वाही बिरादरी जे रहवासियुनि बाअसरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मुस्मात नूरा, बब्बर मुस्मात ज़ाहिदा, बब्बर मुस्मात हवा, बब्बर जोही प्रेस क्लब पहुची सख़्त एहतिजाज कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त असांजे अबनि ॾाॾनि जी ज़मीन ते बाअसर माण्हू कब्ज़ो करण लाइ पंहिंजो चुपायो माल असांजे फसल ते छॾे भील कराइण सां गॾु ज़मीन ते बीठल क़ीमती वण पिणु वढाए खणी वियो आहे। मना करण ते जवाबदार शरीफ़ बब्बर पंहिंजे पुटनि मंठार, सफ़र, इम्तियाज़, सईदुल्ला बब्बर सां असांजे घरनि में दाख़िल थी असां औरतुनि खे वारनि मां वठी घिलींदा रहिया ऐं असां औरतुनि मथां सख़्त तशद्दुद कंदा रहिया, जंहिं सबबु असांजा कपिड़ा बि लीड़ियूं थी विया हुआ। जवाबदार धुर पारां ज़ोरी ज़मीन ते कब्ज़ो करे ट्रैक्टर सां हर ॾेई गैर क़ानूनी तौर ज़मीन आबाद करण शुरू कई आहे। मुतासिरा औरतुनि वधीक चयो त असां अहिड़ी दाह ब्रघबाला थाणे ते ॾिनी आहे जिते NC दाख़िल करण बाद पुलिस मेडिकल लाइ लेटर जारी कयो। 3 ॾींहं गुज़रण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जवाबदार असर रसूख़ रखंदड़ आहिनि। असांखे उन्हनि मां ख़ौफ़ आहे, कंहिं बि वक़्तु जानी माली नुक़सान पहुचाए सघनि था। आख़िर में हुननि IG सिंध, DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो आहे त बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ क़दम खणी असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।